अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खबर जो स्टोर जारी है। तवसा जेकम बाद में खबर शिकंदालूं जेकम बाद में जमाली वाक़े गदलाबादी वाले इलाके शाहबाजपुर कॉलोनी वट 300 फुटन जो घारो सवे घर पानी हेठ तला बावजूद पाशियम लोग गायब। मोहल्ले वासिन जो मैन शिकारपुर रोड ते टायर के बाई रही एहतजाज। ट्रैफिक मुदर पुलिस पहुंची वही। उन सिलसिले में मुतासिर सादिक मलगानी, परवेज़ दायो, बशीर मिराली ऐं ॿियनि मीडिया नुमाइंदनि सां ॻाल्हाईंदे चयो त घारे बाद फौरन पाशी अमल इतला कयोसीं, पर कलाकनि जा कलाक गुज़रण बावजूद उहे पहुची न सघिया आहिनि, जंहिं सबबु मोहल्ले जे सभई घरनि में 5 फुट पानी बीठल आहे। असीं घर मां पंहिंजूं क़ीमती सामान भी न कढी सघिया आहियूं, जंहिं सबबु असीं मिस्किननि जो लखनि रुपयनि जो नुक़सान थियो आहे। हाणे असीं पंहिंजे बचड़नि न्यारनि समेत सख़्त गर्मी में खुलियल आसमान हेठि वेठल आहियूं, पर बदकिस्मती सां ज़िले इंतज़ामिया असांजे वार लाइ तयारु न आहे। उन्हनि वज़ीर आला सिंध समेत सभिनी वसा वारनि अमलदारनि खां आपाशी अमले ख़िलाफ़ फौरन सख़्त नोटिस वठण जो मुतालबो करे छॾियो आहे। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।